नमस्कार, आऊं आहियां कृष्णलाल परमार। अॼु पाण अलफ़बे जे आवाज़नि जी मश्क कंदासीं। अलफ़बे जे 52 अखरनि जा ख़ासि आवाज़ 520 सिंधी ॿाराणो किताब जे आवाज़नि वारी कक पटी में 100 आवाज़ लिखियल आहिनि। उन्हनि आवाज़नि मां मूं कुझु आवाज़ बोर्ड ते हिन रीति लिखिया आहिनि। इन्हनि आवाज़नि खे तव्हांखे पढ़ी सुञाणना आहिनि ऐं ध्यान में रखणा आहिनि। पढ़ण खां पोइ आउं तव्हांखे इहे आवाज़ पढ़ी ॿुधाईंदुसि। जेके तव्हां ध्यान में रखिया आहिनि उन्हनि मां सही कहिड़ा आहिनि। हिननि खे पढ़ण लाइ मूं तव्हां लाइ आसान कयो आहे। हिननि कुंडनि ते इहे आवाज़ लिखी छॾिया आहिनि। पहिरियों आवाज़ ए अलिफ़ जे ज़बर जो आवाज़ आहे। ये जे ज़बर जो आवाज़ आहे। हीअ अलिफ़ वाव ज़बर औ, ये वाव ज़बर इहो आवाज़ आहे। हाणे ॿिया आवाज़ तव्हांखे पढ़ी ऐं ध्यान में रखणा आहिनि, त हिननि खे पढ़ी वठो। हाणे आउं हिननि आवाज़नि खे पढ़ां थो ऐं तव्हांखे इहे आवाज़ सही करणा आहिनि। पहिरीं हिन कुंडनि ते जेके लिखियल आहिनि आवाज़ उन्हनि खे पढ़ी थो ॿुधायां। हीअ आवाज़ आहे अ, नंढो सुर आहे अलिफ़ ज़बर अ। य, नंढो सुर आहे ये ज़बर य। औ, अलिफ़ वाव ज़बर औ। यो, ये वाव ज़बर यो। हीअ आवाज़ आहे दो, दाल जो नंढो सुर आहे दाल पेश दो। दू, दाल सां गॾु वाव मरूफ़ ऐं पेश आया त हीअ आवाज़ थींदो दू। डिघो सुर आहे दाल जो सो, नंढो सुर आहे सीन जो सीन पेश सो। सू, सीन जो डिघो सुर आहे ऐं सीन वाव पेश सू। हीअ आवाज़ आहे ओ, अलिफ़ जो नंढो छोटो सुर आहे अलिफ़ पेश ओ। बी, बे जो डिघो सुर आहे बी। हीअ पढ़िबो बे ये ज़ेर बी। जे, ही जीम जो नंढो सुर आहे जीम ज़ेर जे। झा, ही झे जो डिघो सुर आहे झे अलिफ़ झा। द, ही दाल जो नंढो सुर आहे दाल ज़बर द। स, ही सीन जो नंढो सुर आहे छोटो सुर आहे ऐं सीन खे ज़बर ॾियण सां इहो आवाज़ ठहे थो स। ला, ही लाम जो डिघो सुर आहे ऐं लाम खे अलिफ़ ॾियण सां इहो ठहे थो ऐं पढ़िबो आहे लाम अलिफ़ ला। मे, ही मीम जो नंढो सुर आहे मीम खे ज़ेर अचण सां इहो सुर ठहे थो ऐं पढ़िजे थो मीम ज़ेर मे। ई, ही हमज़ो जो डिघो सुर आहे हमज़ो ये ज़ेर ई। यो, ये जो नंढो सुर आहे ये पेश यो। यू, ये जो ही डिघो सुर आहे ये वाव पेश यू। ऊ, ही डिघो सुर आहे हिनखे पढ़िजे थो अलिफ़ वाव पेश ऊ। बे, ही बे जो डिघो सुर आहे ऐं बे खे ये मजूल अचण सां इहो आवाज़ ठहे थो बे, बे ये बे। जय, ही डिघो सुर आहे जीम जो ये ज़बर जय। झो, ही झे जो डिघो सुर आहे झे वाव झो। दो, ही दाल जो डिघो सुर आहे दाल वाव ज़बर दो। सौ, ही सीन जो डिघो सुर आहे ऐं सीन सां गॾु वाव लीन अचे थो तॾहिं हीअ आवाज़ ठहे थो हीअ सुर ठहे थो सौ। पढ़िजे थो सीन वाव ज़बर सौ। लो, लाम सां गॾु वाव मजूल अचे थो तॾहिं हीअ आवाज़ ठहे थो हीअ सुर ठहे थो लो। हीअ पढ़िजे थो लाम वाव लो। मए, ही मीम जो डिघो सुर आहे मीम ये ज़बर मए। ए, हमज़ो ये ए, हीअ हमज़ो जो डिघो सुर आहे। उमेदु आहे त जेके तव्हां ध्यान में रखिया आहिनि उहे आवाज़ सही हूंदा। अॼु जी ही मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। सब्सक्राइब कजो। महिरबानियूं।